हाणे वेझराईअ में सिंध ऐं सिंधियुनि ते हिकिड़ो ॾाढो ब्यूटीफुल मस्तु सुहिणो सिंधी इंग्लिश में किताबु निकितो आहे सिंध ऐं सिंधियुनि जे बारे में। उन्हनि जी लेखिका, उनजी ऑथर अदीबा किताब जी नंदिता भावनाणी अॼु मूंसां गॾु आहिनि उन किताब जे बारे में ॻाल्हाइण लाइ। दी थैंक यू इहो इंटरव्यू करण लाइ, इहो किताब लिखण लाइ, लाइक सची थैंक यू दी। मूंखे ख़बर आहे मुंहिंजो कल्चर हेरिटेज ॾाढो रिच आहे, ॾाढो सुहिणो आहे, ॾाढो मस्तु आहे। एॾो जेको तव्हां नॉलेज ॾिनो आहे किताब में, स्पेशली एॾनि मस्तु फोटोज़ जे थ्रू, मूंखे ख़बर न हुई की एॾो कुझु हिननि सभिनी शहरनि में आहे। मां अञा ताईं सिंध विज़िट न कई आहे, पर इन किताब जे थ्रू मूंखे ईअं लॻे थो ठीकु आहे थोरी घणी मां सिंध ॾिठी। दी पहिरियों त मूंखे इहो ॿुधायो तव्हां इहो बुक लिखियो छो? ही किताब सिंधनामा मूं इन करे लिखियो ऐं मूंसां गॾु मुंहिंजी को ऑथर बि हुई गीता सिमोइस, जेका तमामु असांखे ॾुख थियो ऐं धक बि लॻो, विच में गुज़ारे वई। पर असां ॿिन्ही सोचियो थिए त सिंधियुनि खे, ख़ासि करे जेके सिंधी हिंदू आहिनि, जेके सिंध मां लॾे करे हिंदुस्तान में आहिनि या ॿाहिरि सॼी दुनिया में टिड़ी पखिड़िजी विया आहिनि, त असां सिंधियुनि खे पंहिंजी हेरिटेज जी, पंहिंजे विरसे जी ख़बर या ॼाण कान्हे, या घटि ॼाण आहे, या पंहिंजी तारीख़ जी ॼाण कान्हे। त असां सभिनी सिंधियुनि लाइ असां सोचियो थिए त ही किताब कढिजे। ऐं जीअं अंग्रेज़ी में चवणी आहे त पिक्चर इज़ वर्थ 1000 वर्ड्स, त असां ईअं बि सोचियो थिए त तस्वीरनि सां हिन खे सजाए वठिजे, जीअं माण्हू तस्वीरूं ॾिसी सिंध जे सूंहं खे सुञाणे सघनि। दी तव्हांजी को ऑथर गीता सिमोइस जे बारे में प्लीज़ थोरो ॿुधायो। गीता सिमोइस मुंहिंजी साहेड़ी बि थी पई ऐं उहा असुल सिंधियाणी हुई। मुंहिंजो पेको नालो वासवाणी हो, पोइ उन्हनि गोअन कैथलिक सां शादी कई, हुन साहुरे नालो सिमोइस थी पियो। त हुन जो गीता जो नानो सिंध खां असुल कोन लॾियो। हुन चयो ही मुंहिंजो वतन आहे, मां हिते ॼायो आहियां, हिते ई मरंदसि। ऐं सचमुच ईअं ई थियो। त गीता सिंध सां घणो ई वाक़िफ़ हुई, सिंध जे हुनरनि सां, सिंध जे मौसीक़ी सां, ऐं हुननि घणो ई थिए चाहियो अॻिते हली, जॾहिं उहा हिकु ग्राफिक डिज़ाइनर थी पई, त उन्हनि घणो ई थिए चाहियो त मां सिंध ते कॉफ़ी टेबल बुक या इलस्ट्रेटेड बुक ठाहियां, इलस्ट्रेटेड किताब। त असीं ॿई गॾिजी करे इहो कमु थिए कयो। पर विच में तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असांखे तमामु धक बि लॻो त उहा गुज़ारे वई। ऐं गीता न रुॻो ही किताब डिज़ाइन करण खे चाही, पर उहो हिकु फाउंडेशन जी ट्रस्टी बि हुई। ऐं इहो साॻियो फाउंडेशन हिन किताब खे पब्लिश करण थे चाही। त गीता को पब्लिशर बि हुई, डिज़ाइनर बि हुई, मूं टेक्स्ट ते लिखियो ऐं असांजी सुठी पार्टनरशिप हुई। ऐं विच में उन्हनि जो अफ़सोस आहे तमामु, त उहा तमामु ओचितो गुज़ारे वई। त उनजे गुज़ारे वञण खां पोइ असांखे ॿियो नओं डिज़ाइनर ॻोल्हणो थिए पियो। त पोइ गीता जे गुज़ारे वञण खां पोइ जेका हेकार फाउंडेशन आहे, जेका हिन बुक खे, हिन किताब खे पब्लिश कयो आहे, उनजी जेका फाउंडर ट्रस्टी आहे बृंदा सोमया, उहा अॻिते वधी ऐं गीता जूं सभु ज़िमेदारियूं उन्हनि खयूं। ऐं पोइ ही किताब हाणे ऑगस्ट जे महीने में निकिती आहे। दी हिन बुक जो नालो सिंधनामा छो आहे? हा, सिंधनामा। हा, सिंधनामा छाकाणि त सिंध ते फारसी जो घणो ई असरु रहियो आहे सदियुनि खां। ऐं नामा फारसी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे तारीख़ या हिस्ट्री। ऐं सिंध जो पहिरियों जेको तारीख़ जो किताब लिखियलु हो सो हो चचनामो, चचनामा फारसी में चवंदा आहिनि। उनजे बाद ॿिया बि किताब
अहिड़े नमूने निकिता, मिसाल तौर अरगुन नामो या तरखान नामो। ऐं जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते फ़तह कई त उन वक़्तु कंहिं लिखियो हो उन जे बारे में फ़तह नामो। ऐं जॾहिं बार्टल फ्रेयर सिंध जो कमिश्नर हो त कंहिं उन्हनि जे बारे में बि लिखियो हो फ्रेरनामा। त मूं चयो छो न हिन किताब जो नालो सिंध नामा हुजे, छाकाणि हीअ सिंधी तारीख़ ते बि आहे। ऐं हिन जी ॿी माना बि आहे त संस्कृत में नमः खे होमेज अर्पण करण जी माना आहे। त हीअ किताब मुंहिंजे पारां, गीता जे पारां सिंध ऐं सिंधियुनि जे लाइ होमेज आहे, अर्पण आहे। थैंक यू। त किताब जे शुरूआत में हिकिड़ी सिंध जी मैप आहे जी। उहा मैप आई थिंक मां कॾहिं किथे ॾिठी न आहे। जी, तव्हां उन मैप जे बारे में प्लीज़ थोरो ॿुधायो। हा, हीअ जेको मैप आहे, जेको नक्शो आहे, सो हीअ गीता जो सुपिनो हो त अंग्रेज़नि जे ज़माने खां पहिरीं बि जेके नक्शा हिते ठहंदा हुआ उहे हथ सां माण्हू ठाहींदा हुआ उन ज़माने में, ऐं हथ सां पेंट बि कंदा हुआ। त तमामु जीअं इट वॉज लाइक अ वर्क ऑफ आर्ट, ईच मैप वॉज लाइक अ वर्क ऑफ आर्ट। तमामु सुहिणा बि हूंदा हुआ। ऐं गीता जो सुपिनो हो त अहिड़े टाइप जो नक्शो असांजी किताब में हुजे। अहिड़े टाइप जो नक्शो असांखे मिलियो कोन। त पोइ जॾहिं असां गीता जे वञण खां पोइ असां हीअ सभु कयोसीं त उन वक़्तु असांजी जेका डिज़ाइनर हुई टीना नसीराबाद वाला, पारसी छोकिरी हुई, त हुननि उहा तमामु टैलेंटेड आहे। त उन्हनि बि ग्राफिक डिज़ाइन में थोरो तयारु कयो। ऐं पोइ असां हिकु इलस्ट्रेटर खे, राजेश करांडे नालो हुउसि, उहो बि आयो ऐं उहे असांजे लाइ हीअ सुठियूं सुहिणियूं इलस्ट्रेशन्स करे ॾिनियूं। इलस्ट्रेशन सिंधीअ में? इलस्ट्रेशन माना तस्वीरूं, आर्ट वर्क। दी, तव्हां पंहिंजे इंट्रोडक्शन में लिखियो आहे, एंड आई कोट, Sindh has been the crucible of a rich tradition of Sufism, home to a relaxed version of Hinduism, a lenient form of Islam, and the gentle Sikhism of Guru Nanak. ॾाढो मस्तु लिखियो अथव तव्हां कोट। महिरबानी। सिंधी सूफिज़म खे तव्हां ॾाढो मस्तु डिस्क्राइब कयो। आई थिंक तव्हांखे लॻे थो सिंधी सूफिज़म इहो वारो अॼु बि आहे? एटलीस्ट मां इहो एक्सपीरियंस कयो आहे। मां एॾा सारा लंडन में रहियमि, सिंधी हिंदू सां, सिंधी मुस्लिम सां इंटरेक्शन हुयो, उन्हनि सां मिलंदी हुयमि, काफ़ी वक़्तु स्पेंड कयो आहे उन्हनि सां। मूंखे ईअं लॻंदो आहे कि जेको सिंधी सूफिज़म मां पाण पर्सनल एक्सपीरियंस कयो उहो इहो ई आहे जेको तव्हां अखरनि में लिखियो आहे। बिल्कुलु न, बिल्कुलु बिल्कुलु। मूं बि साॻिए नमूने मुंहिंजा बि तजुर्बा साॻिया रहिया आहिनि। ऐं मां बि ॾिसां थी त घणो ई करे सिंधी हिंदुनि में बि सूफ़ी मत अञा ताईं थोरो आहे, घणो ई मतिलबु घणे क़दुरु आहे। ऐं सिंधी मुसलमाननि में बि घणे क़दुरु आहे। जॾहिं बि सिंध वेंदी आहियां त मां ॾिसां थी त जेतिरो प्यार ऐं आज्ञा मूंखे मिले थी उते, त हीअ सूफ़ी मत जो ई रिज़ल्ट आहे। दी, हिन बुक में तव्हां 14 पर्सनैलिटीज़, 14 मशहूर माण्हुनि जे बारे में लिखियो आहे, उन्हनि ते डेडिकेटेड आहे हिकु ॿ पेज। मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, इन में 6 सिंधी हिंदूज़ आहिनि, 7 सिंधी मुस्लिम्स आहिनि ऐं हिकिड़ो पारसी आहे। जी। इहो केरु आहे पारसी, ऐं छो? भई ॾिसो, घणनि माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त पारसियुनि जो बि सिंध में घणी प्रेज़ेंस हुई, ख़ासि करे कराची शहर में, पर ॿियनि शहरनि में बि। ऐं उन्हनि जो बि योगदान हो सिंध खे ठाहिण में। ऐं जंहिंजे बारे में मूं लिखियो आहे, ही आहिनि जमशेद नसरवंजी मेहता, जेके कराची में रहंदा हुआ ऐं मतिलबु बेमिसाल माण्हू हुआ। ऐं सॼी उमिरि हुननि रुगो ग़रीबनि जी, पंहिंजे शहर जी, ऐं न रुगो ही सभु पर जानवरनि जी बि शेवा कई। ऐं हिननि जे बारे में हिकु ॿी बि ॻाल्हि चवणु थी चाहियां त उहे थियोसॉफिकल सोसाइटी जा मेंबर हुआ। ऐं तई ॾिसंदा त सूफ़ी मत जो लॉजिकल प्रोग्रेशन थियोसॉफिकल सोसाइटी में बि थियो हो।
त तव्हांखे जेके 5-6 रेसिपी सिलेक्ट कयनि उहे कीअं सिलेक्ट कया ऐं उनजे पुठियां थॉट प्रोसेस छा हुयो, छा सोचो? हा, त मुंहिंजी जेका कोऑथर हुई गीता सिमोइस, उन्हनि खे तमामु घणो शौक़ु हो सुठे खाधे जी। त हुननि ई चयो पहिरीं खां ई त असांजे किताब में थोरा रेसिपीस हुअणु खपनि, सिंधी खाधो हुअणु खपे। ऐं असांखे को रवाजी खाधो या जीअं जेको जेके ॿिया क़ौम बि ठाहींदा हूंदा, असांखे उहे रेसिपीस न विझणियूं हुयूं। असांखे पका जेके सिंधी असलोकी रेसिपीस हुआ उहे विझणियूं हुयूं। त उन में पलो बि अचे थो, जेको सिंध जी जो मच्छी आहे, ऐं बिह बि अचे थी, ऐं असां मिठी चटणी ते बि लिखियो आहे। एक्चुअली मूं कोन लिखियो आहे, ॿिए कंहिं लिखियो आहे। ऐं हीअ रेसिपी बि कोन्हे, अधु रेसिपी आहे, अधु उन ज़माने जी हिकु मतिलबु अधु आखाणी चइबी, हा, पर मज़े जी आहे, त उनखे इंक्लूड कईसीं। ऐं पोइ शिकारपुर में ही जेके लमलेटूं हुयूं या शरबतूं हुयूं उहे मशहूरु हुयूं शिकारपुर जे उन ज़माने जी। त असां हिकिड़ी उहा रेसिपी बि खईंसीं। इहे अनीता रहेजा आहे, उन्हनि जी कुकबुक सां वरितीसीं। ऐं अनीता रहेजा, अरुणा रीत सिंघाणी, दीपा भरत छात्रा ऐं ॿिया बि हुननि घणो ई योगदान कयो आहे, छाकाणि हुननि हीअ रेसिपी बुक्स ठाहिया आहिनि सिंधी खाधे जूं ऐं सिंधी क्विज़िन जूं। ऐं उन खां अलावा असां ताइरी, हा, छाकाणि लाड़काणीअ जे इलाइक़े में चांवर घणो थींदो आहे। त माना तव्हां इलाइक़नि जे हिसाब सां खया आहिनि खाधा? थोरो घणो उन में जी कुझु लॉजिक त आहे। मिसाल तौरु जीअं ठटे जो चैप्टर आहे, त ठटे मां ठटेई भाटिया निकिता। त ठटेई भाटियनि जो खाधो निरालो आहे, अलॻि आहे। त हुननि जी हिकिड़ी रेसिपी वरितीसीं दीपा ऐं भरत छात्रे जी किताब मां। दी हिन किताब में पर सिंधी पापड़ छो कान्हे? पापड़ ॾाढो वणंदो आहे। छाकाणि घणेई माण्हू गुजराती मराठा सभु खाईंदा आहिनि पापड़। पर सिंधी पापड़ छो न कुझु अलॻि तरीक़े सां ठहंदो आहे, कुझु मसाला विझी? असांखे कुझु ख़ासि खपंदो हो शायदि इन करे। तव्हां हिन किताब खे कीअं ऑर्गेनाइज़ कयो आहे, कहिड़ा चैप्टर्स आहिनि ऐं छाजे बारे में चैप्टर्स? ओके, त हिन किताब में असांखे सिंध जी सॼी हिस्ट्री, सॼी तारीख़ आणणी हुई। त मोहनजोदड़े जे ज़माने खां अॼु ॾींहं ताईं, ऐं घणो करे एक्चुअली प्री पार्टीशन जे ज़माने ताईं, त 47 ताईं, ऐं थोरो पार्टीशन खां पोइ, मतिलबु 5000 सालनि जी तारीख़ आहे। ओके, पर ही नंढनि सेक्शन्स में आहे। हा, हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त असीं सिंधी जेके आहियूं, असांखे घणो करे असांखे पंहिंजी आइडेंटिटी थींदी आहे पंहिंजे शहर सां या शहर मां। त असांजा जेके वॾा या ॾाॾा हुआ उहे कहिड़े शहर जा हुआ, या मां शिकारपुरी आहियां, तूं हैदराबादी आहीं, या वग़ैरह वग़ैरह। त असां सॼे सिंध खे 9 चैप्टर्स में विराए छॾियो आहे। ऐं हिकु चैप्टर या त हिकु शहर जे बारे में ऐं उन जे इर्द गिर्द जेके आसपास जेके इलाइक़े आहिनि उन जे बारे में आहे, या हिकु सॼे इलाइक़ो जे बारे में आहे। त मिसाल तौरु तूं जेकर शिकारपुरी आहीं त तूं सिधो शिकारपुर जे चैप्टर ते वञी सघीं थी। पर मूंखे ॿियनि चैप्टर्स में बि इंट्रेस्ट आहे। भले पढ़ो। दी तव्हां मूंखे ॿुधाईंदा कहिड़ा शहर इंक्लूड कया अथव? हिन में कराची, हैदराबाद, ठट्टो, थरपारकर जो इलाइक़ो, साहितीअ जो इलाइक़ो, पोइ सखर, शिकारपुर, खैरपुर ऐं लाड़काणो। ही सभु 7 शहर ऐं 2 इलाइक़ा। ओके, हा। ऐं शिकारपुर माना शिकारपुर जो बि इलाइक़ो, उन में जेकबाबाद बि अची थो वञे। माना हर शहर, हर इलाइक़े ते हिकु चैप्टर। त 9 चैप्टर, ऐं उन में सॼी सिंध विराइजी थी वञे। ओके, त फुल कवर कई अथव? फुल कवर कई अथव। ओके, ठट्टो शहर जे बारे में मां ॾाढो ॿुधो आहे, ॾाढा फोटोज़ ॾिठा आहिनि, जाम
ब्यूटीफुल आहे मूंखे बि हिकु ॾींहुं वञिणो हुते मूंखे तव्हां खां पुछिणो आहे तव्हांजो छा एक्सपीरियंस रहियो आहे जीअं फोटोज़ में लॻे थो एॾो ब्यूटीफुल वाकई हो आहे मां हिकु दफ़ो ई वेई आहियां ठट्टो ऐं उनजे भरिसां जेको आहे मकली ऐं सो हो 2003 में ऐं मां वाइड़ी थी पियसि छाकाणि तमामु सुहिणी जॻह हुई ऐं ठट्टे में जेको जमा मस्जिद आहे जेको हाणे शाहजहां जे मस्जिद जे नाले सां मशहूरु थी पियो आहे उहो बि तमामु सुहिणो आहे त उहो सभु मूंखे ॾेखारिणो हो ऐं घणनि माण्हुनि खे शायदि ख़बर कान हूंदी त 400 सालनि खां ठट्टो सिंध जी राजधानी रही आहे ऐं तमामु वॾो ऐं पैसे वारो शहर हो मतिलबु उहो इट वॉज अ सेंटर ऑफ ट्रेड तिजारत जो हंधु हो ओके हा त मतलब इन करे फाइनेंशियल कैपिटल फिनेंशियल कैपिटल बट पॉलिटिकल कैपिटल बि आल्सो पॉलिटिकल कैपिटल बि राजधानी हुई मर्कज़ हो ओके ऐं मां सम्झां थी 1699 में अंग्रेज़ आया हुआ ऐं उन्हनि चयो त ही शहर वॾो आहे वेकिड़ो आहे ऐं लंडन जेतिरो वॾो आहे उन ज़माने में ऐं उन ज़माने में अंग्रेज़ हिते ईंदा हुआ असां खां वठण लाइ वक़्तु फिरी वियो दी हिंगलाज माता जा मंदिर जेतिरी मूंखे ख़बर आहे बॉम्बे में 2 आहिनि चङो तव्हां हिंगलाज माता मंदिर जे बारे में पंहिंजे किताब में लिखियो जी प्लीज़ मूंखे थोरो हुन जे बारे में ॿुधायो हा त हिंगलाज माता जो जेको मंदरु आहे सो एक्चुअली आहे बलूचिस्तान में जो सिंध में न आहे ओके सिंध जो हिसो न आहे पर वरी बि मूं हिन खे पंहिंजे किताब में इंक्लूड कयो आहे सो इन करे त ही सिंध जे कल्चरल जियोग्राफी जो हिसो आहे ऐं जेको भले जोग्राफिकली कान्हे भले भले हा भले पॉलिटिकली उहा सिंध जे हदनि में न आहे पर वरी बि जेका बि उन्हनि जे लाइ जेका यात्रा निकिरंदी हुई सदियुनि खां उहा कराची मां थी निकिरे ऐं पहिरीं त जेके यात्रियूं हूंदियूं हुयूं त उहे माण्हू हलंदा पंधु वेंदा हुआ छाकाणि ॿियो को वसीलो कोन हो ऐं हुननि खे 10-12 ॾींहं लॻंदा हुआ पहुचण में इन वन डायरेक्शन पोइ हुते 2-3 ॾींहं रही करे वापसि 10-12 ॾींहं हाणे त कराची खां अहिड़ा सुठा रस्ता ठही विया आहिनि त माण्हू 4 कलाक में पहुची था वञनि त इट इज़ बिकम अ डे ट्रिप पर वॾी ॻाल्हि त इहा आहे त घणनि माण्हुनि खे ख़बर ई कान्हे त इहा मंदरु हिकिड़ी शक्तिपीठ आहे मां जंहिं महिल इहो किताबु पहिरियों दफ़ो हथ में खयो मां सची में 300 पेज हीअं करे वेठी ॾिसां पई मां न रखी सघियमि मूंखे डिनर लाइ बि वञिणो पर मां हेठि न रखी सघियमि किताब खे प्लीज़ किताबु ख़रीदो पंहिंजे लाइ ख़रीद कयो गिफ्ट कयो माण्हुनि खे सभु शहर कवर थियल अथव ऐं मूंखे इहे चवण लाइ पैसा नथा मिलनि सची में मूंखे बुक ॾाढो वणियो बुक ऑर्डर किथां करिणो आहे अगरि तव्हांखे वठिणो हुजे त एड्रेस हिते लिखियल अथव अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो ऐं अहिड़ा अञा वीडियोज़ ॾिसणा हुजनिव त प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ॻाढ़ो बटन दॿायो घंटी दॿायो एंड कमेंट्स में मूंखे ॿुधायो मां ॿियनि कहिड़नि बुक्स जे बारे में ॻाल्हायां ॿियनि कहिड़नि माण्हुनि खां इंटरव्यू वठां जेसिताईं असां ॿिए वीडियो में मिलूं टेक केयर बाय